Be a chant, a जोरदार ताली दें for the one and only. Let's give it up for Honorable MLA Gujarat, Nadoda, पायल कुकरानी जी. तहे दिल सां शुक्रगुज़ार आहियूं कि तव्हां पंहिंजो असांखे क़ीमती वक़्तु ॾिनो, पर असांखे फ़ख़ुरु आहे, नाज़ आहे कि असांजा सिंधी समाज जा स्पेशली फीमेल्स पॉलिटिक्स में आहिनि. कीअं थो लॻे तव्हांखे पायल जी? जय झूलेलाल. मंच ते उपस्थित दादा वासु श्रॉफ जी, आशा चांद जी, जे आध्यात्मिक सां मूंखे जोड़ियो आहे. मूंखे लॻे थो अहिड़ा सिंगर काजल चौंदाईरमानी जी, हनीशा जी, घनश्याम भाई, सिमरन जी, गोपाल भैया समक्ष विराजमान सभई वॾा भावर भेनरुनि सभिनि खे नमन थी कयां. बेहद मुंहिंजे लाइ त पहिरियों दौरो आहे दुबई जो. तव्हां पुछो पिया, मां ॿिए एक्सपीरियंस से बि अचां थी. बट मां इहो चवणु चाहींदमि, सॼे विश्व भर में 7000 भाषाउनि जे माध्यम सां भाषांतर थींदो आहे, कम्युनिकेशन थींदो आहे. आउट ऑफ विच अकेले भारत में 453 भाषाउनि में कम्युनिकेट कंदी आहे पब्लिक. हिन मां बि भारत सरकार कोई 2 खां 4 भाषाउनि लाइ काउंसिल रन कंदी आहे. एंड मूंखे गर्व आहे, फ़ख़ुरु आहे पंहिंजी भाषा ते कि 453 मां सिंधी पंहिंजी हिकु ॿोली आहे. त भारत सरकार जॾहिं हेॾो कुझु करे रही आहे असांजे लाइ, हेड़ो ई हिकु किस्सो, जीअं तव्हां चयो कि MLA ठहण खां पोइ कीअं थो लॻे, त इहो ई किस्सो कनेक्टेड आहे मुंहिंजी लाइफ सां, व्यक्तिगत रूप सां. इलेक्शन खां जस्ट पहिरियों 2.5-3 साल पहिरियों ई ॻाल्हि आहे, हीअं ई हिकु मंच हो, मोदी साहिब जी सभा हुई. आई वॉज नॉट इलेक्टेड, कैंडिडेट हुयमि मां. त मंच ते मोदी जी हुया, सभा ख़तमु थी. सभा ख़तमु थियण खां पोइ मोदी जी हिक खां पोइ हिकु सभिनि जो अभिवादन पिया करनि, सभिनि सां मिलनि पिया. मुंहिंजी उहा फर्स्ट फेस टू फेस मुलाक़ात हुई देश जे प्रधानमंत्री सां. आई वॉज वेरी कंफ्यूज़. ख़ुशी त ॾाढी हुई, हार्ट रेट मतिलबु तव्हां वीचारे नथा सघो. आई वॉज वेरी हैप्पी, बट डपु बि पियो थिए कि देश जा प्रधानमंत्री आहिनि, मां मिलंदमि त छा चवंदमि उन्हनि सां, कीअं ग्रीट कंदमि उन्हनि खे. बाय द टाइम मां कुझु चवां, हुन खां पहिरियों मोदी जी चयनि, कहिड़ो हाल आहे. आई वॉज स्टक एट द मोमेंट. मूंखे अखियुनि में पाणी हो कि भाई असां हमेशह चवंदा आहियूं सिंधी आहियूं, फ़ख़ुरु आहे. एंड दैट मोमेंट आई फेल्ट सो प्राउड कि मां सिंधी आहियां, सो वेरी प्राउड. तव्हां ॾिसो, जॾहिं देश जे प्रधानमंत्री असांजी समाज लाइ, असांजी ॿोलीअ लाइ हेतिरो आदर रखनि था, त छा पाण बि हेतिरी महिनत करे रहिया आहियूं? दिस क्वेश्चन गोज़ टू ईच एंड एवरी वन सिटिंग हियर. छा पाण बि पंहिंजी ॿोलीअ लाइ हेतिरी महिनत करे रहिया आहियूं? मूंखे बि इहो ई वीचार थियो कि हाणे MLA ठही वियसि, हाणे छा कयां, समाज लाइ कुझु त करिणो पवंदो. हिकु वीचार ईअं आयो कि छो न पाण अहिड़ो कुझु आयोजन कयूं कि जिते सिंधी पहिरवेश, सिंधी ॿोली, सिंधी कल्चर, असांजी रीति रिवाज, असांजी संस्कृति, जेको असां संघर्ष कयो, विभाजन थियो, विभाजन खां पोइ संघर्ष कयो, पोइ वरी प्रगति कई पाण, त छो न अहिड़ी कोई हिकु म्यूज़ियम या सांस्कृतिक भवन जो आयोजन कयो वञे. MLA ठहण खां पोइ कलेक्टर ऑफिस, कमिश्नर ऑफिस, सभिनि हंधा प्लॉट्स ॾिठा, किथे किथे मंज़ूरी मिली थी सघे. अहिड़ी हिकु दरख़्वास्त रेडी कराई दादा कि सरकार मना ई न करे सघे. कुझु समय पहिरियों ई असांजे मश क्षेत्र में गुजरात राज्य सरकार द्वारा असांखे सिंधी सांस्कृतिक भवन 5000 स्क्वायर मीटर जे दायरे में 18 करोड़ जे ख़र्चे तां सरकार ठाहे वञण वारी आहे. Yes, it's a big thing. Very big honor. पायल जे लाइ ज़ोरदार तालियूं. हिन विजन रखी पंहिंजी, सिर्फ़ु 3 साल पहिरीं विजन रखई. एंड वी आर प्राउड ऑफ यू पायल. हा, प्लीज़ कंटिन्यू. मूंखे लॻे थो कि असां सभई प्रयास कयूं न, जीअं हाणे हिते पहिरियों बि महानुभव चया आहिनि, हाणे खां ई संकल्प वठूं कि घर वञी करे वधीक कुझु न, शायदि आशा जी जेतिरी महिनत असां न करे सघंदासीं सभई मिली करे, बट असां हेतिरो त करे था सघूं कि घर वञी करे सिंधी ॿोली में ॻाल्हायूं. समय जी मांग आहे, मां सम्झां थी, बी मॉडर्न, तव्हांखे इंग्लिश पढ़ण जो मौक़ो आहे, इंग्लिश पढ़ो, बट घर में त कम से कम पाण सिंधी ॻाल्हाए था सघूं. देर इज़ सो मच डन प्रायर. हाणे बि ॾाढो कुझु करिणो आहे. हिते न्यू जनरेशन, नवी पीढ़ी, युवा पीढ़ी असां सां गॾु आहे. त मूंखे लॻे थो कि
तव्हांजो जेकी इहा शुरूआति आहे 26 सालनि पहिरियों जेकी दादा राम दादा नीव रखी हुई उनखे तव्हां कंटिन्यू कयो था। हिकु रिक्वेस्ट बि कंदमि कि कॾहिं अहमदाबाद खे बि इहो मौक़ो ॾियो। वी आर हैप्पी टू continue this program as well. Thank you so much for calling me here. Thank you.